ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 15/10/2023। अॼु अव्यक्त बाबदादा जो रिवाइज कोड 18/1/96 जा महावाक्य आहिनि। सदा समर्थ रहण जी सहज विधि, शुभ चिंतन करो ऐं शुभ चिंतक ठहो। अॼु बाबा चवनि था कि सदा स्नेह संपन्न स्मृति दिवस आहे। चारों ओर जे ॿारनि जे स्नेह जो दिल जो आवाज़ बाप दादा वटि पहुची वियो। ये 18 जनवरी जी मुरली आहे न, उन ॾींहुं बाबा जो स्मृति दिवस मल्हाईंदा आहिनि न, त हिनखे स्नेह संपन्न दिवस चईंदा आहिनि। इन ॾींहुं चारों ओर जा ॿार स्नेह जा दिल जा आवाज़ बाबा वटि पहुचनि पिया। ये स्नेह सुख स्वरूप स्नेह आहे। बाप दादा हिन दिवस खे स्मृति दिवस सां गॾु गॾु समृद्धि दिवस चईंदा आहिनि। श्री ब्रह्मा बाप पंहिंजे साकार स्वरूप में सर्व कार्य करण जी समृद्धि वर्धा शक्तियूं साकार रूप में ॿारनि खे अर्पण कई न। 18 जनवरी खां पहिरियों बाबा पंहिंजी 18 जनवरी जे ॾींहुं जॾहिं ब्रह्मा वर शरीर छॾनि पिया त पंहिंजी सभु शक्तियूं ब्रह्मा बाबा ॿारनि खे ॾेई छॾियईं कि हाणे साकार में जेका कमु कंदा उन्हनि खे शक्ति ॾेई छॾियईं। हिन दिवस खे चइबो आहे सन शोस फादर जे वरदान जो दिवस। हिन ॾींहुं बाप गुप्त थी करे माँ बाप पंहिंजे ॿारनि खे प्रत्यक्ष करे आहे, मतलब सन शोस फादर, मतलब हाणे ॿार बाबा खे शो कंदा, ॿारनि द्वारा पतो लॻे कि हिननि जो बाप केरु आहे। ये वरदान जो ॾींहुं आहे। साकार रूप में ॿारनि जे अॻियां कयो ऐं फ़रिश्ते रूप में पंहिंजे ॿारनि जी ऐं विश्व जी सेवा आरंभ कई। साकार रूप में हाणे ॿार आहिनि ऐं ब्रह्मा बाबा फ़रिश्ते रूप में सेवा था करनि। ये 18 जनवरी जो दिवस ब्रह्मा बाप जे संपूर्ण नष्ट मोह स्मृति स्वरूप जो रहियो। मतलब ॾिसो ब्रह्मा बाबा ये ॾींहुं असांजो 18 जनवरी मल्हाईंदा आहिनि, हिनखे चइबो आहे संपूर्ण नष्टो मोहा स्मृति स्वरूप। बाबा चवंदा जी गीता में 18 अध्यायनि जो सार आहे न, भगवान अर्जुन खे नष्टो मोह स्मृति स्वरूप ठाते। तो ये 18 जो यादगार आहे कि ब्रह्मा बाप केतिरो ही ॿारनि जे प्रति अति स्नेही रहिया। जो ॿार अनुभवी आहिनि कि सदा सेवा जे निमित्त ॿारनि खे केतिरो यादि कंदा हुया, अनुभव आहे न ब्रह्मा बाबा जो ॾिसो ॿारनि में केॾो स्नेह हुयो, केॾो ॿारनि खे सेवार्थ यादि कंदो हुयो। मोह न हुयो ब्रह्मा बाबा जो, स्नेह हुयो बाबा में। बाबा चवनि था कि ब्रह्मा बाबा खे असां सां मोह न हुयो, स्नेह हुयो, दिल जो प्यार हुयो। छो जे मोह हुनखे चइबो आहे जंहिंमें पंहिंजो स्वार्थ हुजे। अॼु माण्हू चई ॾींदे न छा करूं, असांजो मोह नथो निकिरे मोह, त अगरि तव्हांखे कंहिंमें मोह आहे न त तव्हांजो ई कोई स्वार्थ आहे, हुनमें तव्हांजी कोई इच्छा आहे, तव्हांजी कोई अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे कारण असांखे हुनमें मोह पइजी वेंदो आहे कि न इहो हली वेंदो, इहे ख़तम थी वेंदी, इहा चीज ख़राब थी वेंदी त मां छा कंदमि। त हिनखे जॾहिं खुद जो स्वार्थ हूंदो न, सम्झो कंहिं चीज में ई स्वार्थ हुजे, कि सिर्फ़ इंसाननि में न पंहिंजी चीजनि में बि त मोह हूंदो आहे न, छो हुन में बि स्वार्थ हूंदो आहे न इहा चीज ख़राब थी त मां छा कंदमि। त बाबा चवनि था कि ब्रह्मा बाबा खे न मोह न हुयो, स्नेह हुयो। त असांखे बि मोह न रखिणो आहे। अगरि तव्हांजो कंहिंमें मोह आहे त सम्झो असांजो कोई स्वार्थ आहे। त ब्रह्मा बाप जो पंहिंजो स्वार्थ त हुयो ई न, ॿारनि में सेवार्थ स्नेह हुयो। हा भई ॿार सेवा कंदो हुयो, सेवा कंदा आहिनि त ॿारनि में स्नेह हुयो बाबा जो। पोइ बि साथ रहंदा, ॿारनि के साम्हूं ॾिसदे बि कोई देह जे रूप में यादि सताई न। ब्रह्मा बाबा जॾहिं शरीर पर छॾनि न त हुननि जे साम्हूं सभु हुया ॿार, लेकिन अहिड़ा स्नेही ॿार हुया, लेकिन साम्हूं हूंदे हुए बि
उन्हनि जी देह जे रूप में उन्हनि खे यादि न सताई कि मां पंहिंजे न ॿारनि खे छॾां। त श्री ब्रह्मा बाबा खे त पक्को हुयो न भई असां सभु आत्मायूं आहियूं, आत्मा शरीर छॾंदी देह ख़तम थी वेंदी, लेकिन आत्मा जो साथ थोड़ी ख़तम थींदो आहे, आत्मा त मरदी थोड़ी आहे। त बाबा ब्रह्मा बाबा खे अंत समय में ॿारनि जी देह जे रूप में बि यादि न सताई, हिकदमि ब्रह्मा बाबा न्यारो ऐं प्यारो थी वियो। इन करे चइबो आहे स्मृति स्वरूप नशो मोह, कोई मुंहिंजोपन न रहियो, देह भान खां बि नशो मोह थी वियो, देह भान खां बि नशो मोह थी वियो ब्रह्मा बाबा। त इहो दिवस ईअं फॉलो फादर जो पाठ पढ़ाइण जो दिवस आहे, अर्थात 18 जनवरी कहिड़ो ॾींहुं आहे जे ब्रह्मा बाबा सदा नष्टो मोह स्मृति स्वरूप में रही करे ॿारनि सां संबंध में ईंदा हुया, ॿारनि जी मदद वठंदा हुया, उन्हनि खे मदद कंदा हुया, ज्ञान ॿुधाईंदा हुया। असांखे बि आहे न बाबा खे फॉलो करणो खपे, ब्रह्मा बाबा खे। असांखे बि हिन दुनिया में रहंदे सभिनि सां संबंध निभाईंदे हुए नष्टो मोह ठहिणो, कंहिंमें बि मोह न रखो, छोकी मोह रखंदा आहियूं न त हुन सां असांखे बि दुख थींदो आहे, साम्हूं वारनि खे बि दुख थींदो आहे। हर आत्मा पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाइण आई आहे। बाबा त असांखे केॾो सुठो ज्ञान ॾिनो अथई कि असांखे खेल था खेॾूं, हर आत्मा पंहिंजो पंहिंजो खेल खेॾंदी रहंदी आहे। त असां हुनखे अगरि असां कंहिंखे चऊं कि न तूं ईअं ई खेॾ, हुनजी इच्छा आहे कि मां ॿियो कुझु खेॾां, ईअं खेॾां, असां हुनखे पकड़े वियूं त मज़ो ईंदो। त ईअं ई असांखे बि जीवन में कहिड़ी बि ॻाल्हि खे पकड़े न रखिणो आहे। असां चाहियूं था ॻाल्हि खे नंढो करे हाणे हाणे ख़तम करे सघंदा आहियूं, असां चाहियूं त ॻाल्हि खे पकड़े करे सालनि ताईं सोचे सोचे हुनखे पहाड़ जहिड़ो ठाहे सघंदा आहियूं। त हिन समय असांखे बाबा चवनि था कि ॻाल्हि खे नंढो करे ख़तम करो, पंहिंजो मोह कढो, नष्टो मोह ठहो। असां आत्मायूं बाबा सां गॾु हिन समय पाठ था वॼायूं। ये अव्यक्त दिवस दुनिया जी अनजान आत्माउनि खे परमात्मा कार्य जी तरफ़ जगाइण जो रहियो। छोकी मेजोरिटी माण्हू ब्रह्मा बाबा खे ॾिसी करे सोचदा हुया, सम्झदा हुया कि इन्हनि जो परमात्मा ब्रह्मा आहे। ये ब्रह्म कुमारियूं ब्रह्मा खे भगवान मञदियूं आहिनि, ऐं ब्रह्मा साकार में पाठ परिवर्तन कई त छा सोचण लॻिया कि हाणे ब्रह्म कुमारियुनि जो भगवान हली वियो। माण्हू ये सोचदा हुया, उहे सोचदा हुया कि हे ब्रह्मा खे ई परमात्मा सम्झदा आहिनि। त हाणे ब्रह्म कुमारियुनि जो बाबा हली वियो मतलब भगवान हली वियो हिननि जो। ये ब्रह्म कुमारियुनि जो कार्य अॼु न त कल्ह समाप्त थी वेंदो, ईअं सोचदा हुया माण्हू। मतलब जीअं दुनिया में भी माण्हू कोई शरीर छॾे हलंदो आहे त सोचदो न बस हाणे जीवन खत्म थी वियो। त ईअं ई आहे न, दुनिया वारा भी छा सोचदा हुया, भई ब्रह्मा बाबा शरीर छॾे छॾियईं त सोचदा हुया बस हाणे ब्रह्म कुमारियुनि जो कार्य खत्म थी वियो। लेकिन तव्हां ॼाणदा आहियो कि इन्हनि जो करण करावनार ब्रह्मा द्वारा भी परम पिता परमात्मा हुयो। त असांखे बि सम्झणो खपे, कंहिंजी शरीर छॾण सां जीवन ख़तम थोड़ी थी वेंदो आहे। असांजो त परमात्मा बाप हर संबंध में असां सां गॾु आहे ई सही। त जीअं दुनिया वारनि सोचियो, लेकिन उहे इहे न ॼाणदा हुया कि हिननि सां गॾु परमात्मा आहे ऐं अंत ताईं रहंदा। त इहो परमात्मा कार्य आहे कि व्यक्ति जो कार्य न आहे। ये पहचान ब्रह्मा बाप साकार पाठ, ये पहचान ब्रह्मा बाप जे साकार पाठ परिवर्तन थियण खां पोइ सम्झदा आहिनि कि हिननि खे कोई शक्ति थी हलाए। भई पहिरियों त सोचदा हुया माण्हू भई हिननि जो ब्रह्मा थो हलाए, हिननि जो ब्रह्मा ई भगवान आहे। लेकिन ब्रह्मा बाबा जो शरीर छॾण खां पोइ माण्हुनि खे सम्झ में आयो कि हिननि खे त कोई शक्ति थी हलाए। हाणे भी वीचारा परमात्मा के न ॼाणदा आहिनि, लेकिन कोई शक्ति, पोइ अञा ताईं माण्हू इहे नथा सम्झनि कि ये कार्य परमात्मा हिननि खां थो कराइनि, या भी सोचनि था कोई शक्ति हिननि खे हलाए थी। लेकिन कोई शक्ति कार्य कराए थी, वो कहिड़ी शक्ति आहे हुनखे भी ॾिसंदा आहिनि, सोचदा आहिनि, ऐं आख़िर त सम्झणो ई आहे कि कहिड़ी शक्ति एॾो वॾो कार्य कराए थी। ॾिसो ब्रह्मा बाबा खां पोइ भी केॾा पूरो यज्ञ केॾो वधियो। हाणे दादियुनि खां पोइ भी
यज्ञ में कम बंद थियो ॿियो ई दिन प्रतिदिन बाबा जा भवन ठाहींदा था वञनि त कंहिंजो कार्य ये ब्रह्मा बाबा जो या परमात्मा जो ब्रह्मा द्वारा कंहिंजो कार्य है। जो ॿार साकार खां पोइ आया आहिनि उहे सोचदा आहिनि की ब्रह्मा बाबा पंहिंजो साकार पाठ एतिरो जल्दी छो पूरो कई। असां त ब्रह्मा बाबा खे ॾिठो ई न, असां त मिलंदा असां भी मिलूं हा सोचदा आहिनि न। लेकिन कल्प पहिरों जो भी गायन आहे कि कौरव सेना जे निमित्त हूअ महावीर जो कल्याण कंहिं द्वारा थियो, शक्तिन द्वारा थियो न। त शक्तिन जो पाठ ड्रामा में साकार रूप में नूंदल आहे न। त असांखे समझणो खपे, सिर्फ़ असां ज्ञान नथा वठूं लेकिन असां द्वारा बाबा जो ज्ञान असां ॾियूं था पंहिंजे मन वचन कर्म द्वारा। ऐं सभु मञदा भी आहिनि कि मातृ शक्ति जे बिना हिन विश्व जो कल्याण थियण असंभव आहे। त ब्रह्मा बाप फरिश्तो छो ठहियो, साकार पाठ परिवर्तन छो कई ब्रह्मा बाबा। अगर ब्रह्मा बाप फरिश्ते रूप न धारण करण त तव्हां एतिरी आत्मायूं कीअं पहुची सघो। छो जी वायुमंडल जी भ्रांति हिन विश्व क्रांति जे कार्य खे हल्को करे थी न। छो जी दुनिया ॾिसो ब्रह्मा बाबा फरिश्ता थिया त केॾा ॿार निकिरी आया न। छो जी उहा शक्ति हाणे त ॾिसो दादियूं भी आहिनि त इन करे हाणे असां जो पुरुषार्थ कंदा आहियूं न हुनजी सहज असांखे मदद मिलंदी आहे। छो जी वायुमंडल ॾाढो ई उहो हूंदो न कौरव कलयुगी, त हुनजे लाइ असांखे शक्ति भी खपे। त बाबा चयईं कि अगर ब्रह्मा बाबा अव्यक्त फरिश्तो न ठहन त एॾी सारी आत्माउनि खे ज्ञान कीअं मिले। त ब्रह्मा बाप जो फरिश्तो ठहण तव्हां ज्यादा से ज्यादा ॿारनि जे भाग्य खुलण जो कारण आहे। हाणे फरिश्ते स्वरूप में जो सेवा जी लास्ट गति आहे न उहा ॾिसो था न, फास्ट गति थी या घटि गति थी। फास्ट थी आहे न, त फास्ट गति थी तॾहिं तव्हां हिते पहुचा आहियो, न त सुम पिया हुयो सुठी रीति सां। बाबा चवनि था फास्ट गति थी तॾहिं त असां हिते पहुची वियासीं, न त ॿार अञा ताईं ज्ञान जी नींद में सुम पिया हुया। त अॼु जो दिवस अहिड़ो न आहे जीअं माण्हू मल्हाईंदा आहिनि हली वियो। माण्हू कंहिंजी शरीर छॾण खां पोइ 12 ॾींहं पोइ साल भर पोइ श्राद्ध इहे ई गम में मल्हाईंदा आहिनि कि हली वियो। ईअं चईंदा आहिनि न मुंहिंजो पति हली वियो, मुंहिंजो पीउ हली वियो, मुंहिंजो पुटु हली वियो, मुंहिंजी धीउ हली वई, मुंहिंजी ज़ाल हली वई, फलानो फलानो हली वियो। काॾे हली वियो, केरु वियो? आत्मा थोड़ी वई, आत्मा त ॿियो शरीर वठी करे पंहिंजी पार्टी वजह शरीर वियो न। त बाबा चवनि था ॾिसो असां ब्रह्मा बाबा जो स्मृति दिवस ईअं न मल्हाईंदा आहियूं कि हली वियो, लेकिन उमंग सां ईंदो आहे कि जीअं ब्रह्मा बाबा पंहिंजे जीवन में कयूं या ब्रह्मा बाबा जेका भी कार्य अञा रहियल आहिनि शिव बाबा जो ब्रह्मा बाबा द्वारा पंहिंजो कार्य कराए थो त उहो असांखे करणो आहे। भई कंहिंजे भी शरीर छॾण खां पोइ जीवन ख़तम न थींदो। ब्रह्मा बाबा शिव बाबा छा सम्झाईंदा आहिनि, हिकु त हुननि जे जीवन में जो सुठी ॻाल्हियूं हुई हुननि सां प्रेरणा वठो, ॿियो हुननि जो रहियल उहे कम पूरो करो। इहे ई त हूंदो आहे न। भई कंहिंजे शरीर छॾण सां जीवन थोड़ी ख़तम थी वियो। हाणे ब्रह्मा बाबा एॾो सुठो कमु कयईं, कीअं एॾो शिव बाबा जे यज्ञ खे अॻियां कयईं, कीअं शिव बाबा जी हर जो भी बाबा चईंदा हुआ सेवा उहा कीअं प्रत्यक्ष कराई। त ब्रह्मा बाबा हली विया त असांखे निमित आया न, त असांखे भी जेका जीअं बाबा कंदा हुया उहो करणो आहे न। त असां ईअं ॾींहं न मल्हाईंदा आहियूं ब्रह्मा बाबा हली वियो, लेकिन उमंग सां ईंदो आहे कि असां भी ब्रह्मा बाबा जीअं पुरुषार्थ करे नंबर 1 अचूं। असां भी ईअं स्मृति स्वरूप ठही नशो मोह ठहूं। त असांखे भी जीअं ब्रह्मा बाबा नशो मोह हुयो न, केॾा ॿार हुया, आदि पिता हुयो न, त ॿार जो मोह त हूंदो ई सभिनि में, लेकिन त भी बाबा नशो मोह थी विया न। त इहे प्रैक्टिकल पाठ पढ़ाइण जो दिवस आहे। बाबा चवनि था अॼु तव्हां कंहिंजे भी दिल सां दुख जा आंसू निकिता। 18 में बाबा पुछनि था कंहिंजा भी दुख जा आंसू निकिता,
निकिता या अंदर अंदर थोड़ो आयो, जेके दुख जी थोड़ी भी लहर आई वो हथ उठाए। दुख थियो न थियो, बाबा प्रश्न पुछन। अज जे ॾींहुं त ब्रह्मा बाप की सेवा जो साथी ठहण जो ॾींहुं आहे न। अॼु सभु साथी आयो कि साक्षी आयो? सेवा में साथी माया जी परिस्थिति सां साक्षी थी वञो। माया खे त वेलकम कयो आहे, कंदा आहियूं न कि घबराईंदा आहियूं। हई छा थियो, थोड़ो थोड़ो घबराईंदा आहियो छा? बाबा चवनि था माया जे हल्के हल्के रूपन खे त तव्हां बि ॼाणे विया आहियो कि माया भी सोचदी आहे कि हाणे ॼाणे विया आहिनि। लेकिन जॾहिं कोई भी विकराल रूप ईंदो न माया जो, माया अचे, जॾहिं कोई विकराल रूप माया जो ईंदो आहे त सदा साक्षी थी करे खेल ॾिसो। साक्षी थी करे अर्थात खुद के बाबा सां गॾु थी करे असां हर ॻाल्हि खे ॾिसंदासीं न त पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि छा लॻंदी, नंढी लॻंदी। तव्हां इहे करे ॾिसो। अगर बाबा चवनि था तव्हांजे जीवन में कोई भी अहिड़ी ॻाल्हि पहाड़ जो दुनिया वारा सम्झनि कि त हिनजे जीवन में एॾो वॾो पहाड़ टुटी पियो, एॾो वॾो दुख अची वियो, लेकिन असां अगर बाबा सां गॾु हुन ॻाल्हि खे ॾिसंदासीं न त उहा ॻाल्हि असांखे हिकदमि नंढी लॻंदी, जीअं कुछ थियो ई न, जीअं खेल थी वियो। जीअं वो कुश्ती जो खेल हूंदो आहे न, ॾिसंदा आहिनि कि ॾेखाए हिते ॿार करे करे ॾेखारींदा आहिनि त सम्झो कि कुश्ती जो खेल आहे, खेल थो हले। सुठी तरीक़े सां मारो, घबरायो न माया सां। कोई भी परिस्थिति अचे थी न त हुन सां घबरायो न, उन खे ॿियो ई बाबा चवनि था खेल सम्झी करे उनते विजय प्राप्त करो। सुठी रीति सां माया खे मारो, अर्थात बाबा जी शक्ति सां उनखे बजाए छॾो। अर्थात कोई भी ॻाल्हि अचे लेकिन असांखे बाबा खे न छॾिणो आहे, पंहिंजी ख़ुशी गायब न थिए, पंहिंजी संतुष्टा। मतलब जीअं असां जॾहिं वो ॻाल्हि न हुई त असांजी स्थिति कीअं हुई, आत्मिक स्थिति, उहा ई ॻाल्हि थियण खां पोइ भी असांजी आत्मिक स्थिति सुठी हिकरस सुठी रहे। ईअं न थिए कि असां सोचूं अरे ये ॻाल्हि आई त मुंहिंजी त ख़ुशी गायब थी वई, हाणे मां छा करा। लेकिन बाबा चवनि था कि न घबरायो न, साक्षी थी करे हर ॻाल्हि ॾिसो बाबा सां गॾु। माया सां घबरायो न, उन सां उनखे खूब मारो, अर्थात उनखे बाबा जी शक्ति, आज जी शक्ति सां बजाए छॾियो। घबरायो न, खेल आहे त साक्षी थी करे खेल करण में मज़ो ईंदो आहे न। ऐं माया अची वई त घबराइजी वेंदी। अर्थात असां ॻाल्हि खे केतिरो सोचदा आहियूं न, अरे ये ॻाल्हि थी वई त घबराइजी वेंदा आहियूं। कुछ भी ताक़त हाणे माया में न आहे। बाबा चवनि था सिर्फ ॿाहिरां जो शेर रूप आहे लेकिन अंदर जी ॿिली आहे। माया का कोई भी अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि जो कंहिं द्वारा भी ईंदी आहे न, कंहिं माण्हू द्वारा, कंहिं भी प्रकृति द्वारा, उनखे माया चइबो आहे। त उहा उन सां घबरायो न। सिर्फ असां माण्हू घबराइण जे कारण उहो वॾो रूप वठी वठंदी आहे। पोइ सोचदा आहियूं पतो न हाणे छा थींदो। त इहो कॾहिं न चओ कि छा करूं, अॼु पक्को करे छॾो। कॾहिं भी असांखे मुख सां न चइणो आहे छा करूं, कीअं करूं, छा थींदो। लेकिन बाप दादा पहिरियों ई पाठ पढ़ायो अथई कि जो थिए थो उहो सुठो आहे, ऐं जो थियण वारो आहे न उहो त ॿियो ई ॾाढो सुठो आहे। छो जे असां ब्राह्मण ठहिण अर्थात सुठे ते सुठो थियण। त अॼु खां असांजे जीवन में जो भी कुझु थिए थो न हुनमें अवश्य कुझु सुठो ई सुठो हूंदो। छो जे असां बाबा जी ब्राह्मण अर्थात पवित्र आत्मा आहियूं। चाहे ॻाल्हियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जो कॾहिं तव्हांजे सपने में भी न हुई, ऐं कई ॻाल्हियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जो अज्ञान काल में भी न थींदियूं हुयूं, लेकिन ज्ञान में अचण खां पोइ ॿियूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। छो जे आत्मा जी सफ़ाई थींदी आहे न। त बाबा चवनि था घबराइजी वेंदा आहिनि न कई बार, अहिड़ी ॻाल्हियूं भी थियनि जो तव्हांजे सपने में भी न हुयूं ऐं अज्ञान काल में भी न हुयूं, लेकिन ज्ञान खां पोइ थियनि थियूं। अज्ञान काल में कॾहिं बिज़नेस हेठि मथे न थियो हूंदो ऐं ज्ञान में अचण खां पोइ हेठि मथे थियण लॻी वियो त ॿार घबराइजी वेंदा आहिनि कि हई छा थो थिए। पोइ ज्ञान भी छॾे ॾींदा आहिनि।
कॾहिं कॾहिं ज्ञान में अचण खां पोइ माण्हुनि जे जीवन में परिस्थिति ज्यादा थींदी वेंदी आहे न, त माण्हू चवंदा आहिनि अलाए ज्ञान वरितो आहे तॾहिं ईअं थियो आहे। लेकिन कोई बि परिस्थिति ईंदी आहे, उन परिस्थिति खे पंहिंजो थोरो समय जे लाइ शिक्षक सम्झो। कोई भी ॻाल्हि ईंदी आहे न, त हुनखे थोरे समय जे लाइ पंहिंजो शिक्षक सम्झो। ये ॻाल्हि असांखे कुझु शिक्षा ॾियण आई आहे। शिक्षक छा कंदो आहे? शिक्षा ॾींदो आहे न, त परिस्थिति असांखे विशेष ॿ शक्तियुनि जी अनुभवी मूर्त ठाहींदी आहे। कोई भी ॻाल्हि ईंदी आहे त हुन सां असां में कहिड़ी कहिड़ी शक्ति वधजी वेंदी आहे? सहन शक्ति, न्यारोपन, नशो मोह ऐं ॿियो समाइण जी शक्ति जो पाठ पढ़ाईंदी आहे। कोई भी ॻाल्हि ईंदी आहे त हुनखे सहन करणो ई पवंदो आहे। उन समय न्यारो थींदव त ई उन ॻाल्हि सां निकिरी सघंदव, अर्थात खुद की आत्मा सम्झंदव त ई उन ॻाल्हि सां निकिरी सघंदव। ॿियो नशो मोह, कोई भी ॻाल्हि ईंदी आहे न, त असां सम्झो कि संबंधी द्वारा कोई ॻाल्हि अची वियो, तव्हांखे हुन संबंधी सां ॾाढो विश्वास हूंदो, ॾाढो निश्चय हूंदो, लेकिन हुन संबंधी अहिड़ी ॻाल्हि करे छॾियईं त तव्हांजो मोह ख़तम थी वेंदो न। त ॻाल्हि अहिड़ी आई जो असांजो मोह ई ख़तम थी वियो, त हीअ त सुठो थी वियो न। असांखे ॻाल्हि कुझु शिक्षा ॾेई वई न। ॻाल्हि अहिड़ी ईंदी आहे जो असां जीवन में अॻियां न वधी सघंदा आहियूं, लेकिन अगरि असां सहन शक्ति धारण करूं त जीवन में अॻियां बि वधी सघूं। त उहो ॻाल्हि असांखे सहन शक्ति, सहनशील आत्मा ठाहे वई। ॻाल्हि ईंदी आहे त हुनखे समाइणो बि पवंदो आहे। समायन करण जी शक्ति जो पाठ पढ़ाईंदी आहे। त बाबा चवनि था कोई भी ॻाल्हि अचे, कोई भी ॻाल्हि अचे, लेकिन असांखे छा करणो आहे? कोई भी ॻाल्हि ईंदी आहे त असांखे कहिड़ा ॿ विशेष शक्तियुनि जो अनुभव कराईंदी आहे, अनुभवी मूर्त ठाहींदी आहे। सहन शक्ति अर्थात सहन शक्ति सां गॾु बाबा चवनि था न्यारोपन, नशो मोह ऐं ॿियो समाइण जी शक्ति जो पाठ पढ़ाईंदी आहे। जंहिंजे अॻियां, जंहिंसां अॻियां जे लाइ तव्हां सिखी वठंदा आहियो कि परिस्थिति ये ॿ पाठ पढ़ाइण आई आहे। कोई भी ॻाल्हि ईंदी आहे त उहा असांखे ॿ पाठ पढ़ाईंदी आहे, सहन शक्ति ऐं समाइण जी शक्ति। ऐं जो कंदा रहंदा आहिनि न, ऐं जो चवंदा आहिनि असां त ट्रस्टी आहियूं, मुंहिंजो त कोई कुझु न आहे, ठगी सां त नथा चवनि, दिल सां चवंदा आहियो भई कोई भी ॻाल्हि आई, अगरि असां हुनखे पंहिंजो सम्झोसीं त असां हुनखे पार न करे सघंदासीं। त ये ठगी बि पतो लॻी वेंदी आहे बाबा चवनि कि अगरि कोई भी ॻाल्हि ईंदी आहे, अगरि असां हुनमें घबराईंदा आहियूं, परेशान थींदा आहियूं, दुखी थींदा आहियूं, त मतिलबु तव्हां अञा ताईं ट्रस्टी न ठहिया आहियो। त कोई भी ॻाल्हि अचे थी, कोई भी चाहे देह देवी संबंध पदार्थ वस्तु वैभव, अगरि असांखे हुनजे कारण हलचल थिए थी, दुख थिए थो, परेशानी थिए थी, त मतिलबु असां ट्रस्टी न थिया आहियूं, असां सभु कुझु बाबा खे न ॾिनो आहे। त जो चवंदा आहिनि असां ट्रस्टी आहियूं, मुंहिंजो त कुझु न आहे, ठगी त न कंदा आहियो, दिल सां चवंदा आहियो न। ट्रस्टी आहियो त थोरो बि गृहस्थी आहियो छा? कॾहिं गृहस्थी ठही वेंदा आहियो, कॾहिं ट्रस्टी ठही वेंदा आहियो। त बाबा चवनि था कि हाणे ये टेस्ट बि थी वेंदो आहे असांजो, भई कोई भी ॻाल्हि ईंदी, अगरि असां हुनखे पंहिंजो सम्झंदासीं त दिल शिकस्त थींदासीं, लेकिन ट्रस्टी आहियूं, असांजो त कुझु आहे न, बाबा ॼाणे बाबा जो कमु, त असां न्यारा प्यारा थी वेंदासीं, नशो मोह ठही वेंदासीं। न्यू ईयर में बाप दादा 2-4 खिलौना ॾिना हुई, हुनमें छा हुयो कि हिकु तरफ़ करो त भाई, ॿियो तरफ़ करो त फीमेल। हिकु ई खिलौनो बदिली वेंदो हुयो न, हिकु सेकेंड में उहो थी वेंदो हुयो, हिकु सेकेंड में उहो थी वेंदो हुयो। त तव्हां बि इहे खिलौने वांगुरु त न कंदा आहियो, कॾहिं ट्रस्टी ठही वेंदा आहियो, कॾहिं गृहस्थी ठही वेंदा आहियो। थोरो थोरो कॾहिं कॾहिं त थी वेंदो आहे न, घबराईंदा त न आहियो न। माया सम्झी ईंदी आहे कि घबराइजी वियो आहे त सुठी रीति मारो। अगरि असां कंहिंजे साम्हूं बि असां थोरो घबराए उहो नज़र ईंदासीं न, त उहो माण्हू ॿियो ई असांखे सताईंदो। इन करे हमेशह शिव जी शक्ति जो रूप धारण करणो खपे असांखे।
त कॾहिं बि कोई परिस्थिति में असांखे घबराहट न थींदी, स्वयं खे ट्रस्टी सम्झासीं बाबा जो ई आहे त कोई बि असांखे परेशान न करे सघंदो। ट्रस्टी आयो अर्थात पहिरियों खां ई सभु कुझु त छुटल आयो त घबराहट थींदी न, शक्ति स्वरूप रहंदो। ट्रस्टी माना सभु बाप जे हवाले करे छॾियो। मुंहिंजो छा थींदो, बस गा 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 ईंदो आहे त गड़बड़ थी वेंदी आहे। कोई भी ॻाल्हि ईंदी आहे त सोचदा आहियूं न हाणे मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजे परिवार जो छा थींदो, मुंहिंजे फलाणे जो छा थींदो। त ये जेका भी असां हिंदी में जीअं गा गा, अब क्या होगा, कैसे होगा, क्या करेंगे, तो ये गा गा जो गीत थी वियो न, तो सिंधी में चओ हाणे छा थींदो, वरी पोइ छा थींदो, कीअं थींदो, त इहा गानो ॻाईंदा रहंदा आहिनि। पोइ हिन सां गड़बड़ थी वेंदी आहे। अरे असांजो कुझु आहे ई न, सभु बाबा जो ई आहे। बाबा खे ॾेई छॾियो भई तव्हांजे घर तव्हांजे ॿार गंदे आदि सां ईअं थियो, तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे। बाबा खे जो खाराइणो हूंदो उहो खाराईंदो, जाते रहाइणो हूंदो उहो रहाईंदो। इन में पूरो नशो हुअं ठाहिणो आहे, तॾहिं असां सदा ख़ुशि रही सघंदा आहियूं। तॾहिं बाबा असांजे बाबा खे अगरि सभु कुझु ॾेई छॾंदासीं त बाबा जे घर में कॾहिं गड़बड़ी थी सघंदी आहे, धंधे में थी सघंदी आहे, थींदी बि त बाबा संभाले वठंदा आहिनि। त सभु कुझु आहे ऐं सभु सुठो आहे ऐं सुठो ई थियणो आहे। निश्चिंत आहे न, हिनखे चइबो आहे समर्थ आत्मा। अॼु खां असांखे बाबा खे कॾहिं बि न चइणो आहे बाबा हाणे छा थींदो, कीअं थींदो। मन में चओ बाबा आहे न, सभु सुठो आहे, सभु अॻियां सुठो ई थींदो, ईअं निश्चिंत थी वञो। हिनखे चइबो आहे समर्थ आत्मा। त अॼु जो ॾींहुं कहिड़ो आहे? समर्थ ठहिण जो ॾींहुं आहे। अॼु शक्तिशाली ठहिण जो ॾींहुं आहे। अॼु नष्टो मोह ठहिण जो ॾींहुं आहे। अॼु खां असां सदा शक्तिशाली आत्मा, नशो मोह आत्मा आहियूं। सिर्फ़ु बाबा ॾाढो यादि ईंदो आहे, गीत ॻाइण जो न आहे त ब्रह्मा बाप फरिश्ते स्वरूप थियण, मतलब सिर्फ़ु बाबा खे असांखे हा बि मां बाबा खे ॾाढो यादि कंदा आहियूं, असां गीत ॿुधंदा आहियूं, ईअं थियो। लेकिन जो ब्रह्मा बाबा जीअं कर्म कई उहो असांखे करणो आहे न। त ब्रह्मा बाप जो फरिश्तो स्वरूप थियण, ड्रामा में परमात्म कार्य खे प्रत्यक्ष करण जे निमित्त थियो। ब्रह्मा बाप आहे या न आहे, दिखाई त ॾींदा न आहिनि। ॾिसो तव्हां त पुठियां आया आहियो, ॾाढा नची आहियो, छो अञा सेवा जे ठहियल साधननि जे समय ते आहियो। मक्खन निकितो 60 वर्ष वारनि, मक्खन कढियो 60 वर्ष वारनि ऐं मक्खन खाधो तव्हां हिस्ट्री ॿुधी हूंदी न, एतिरी महिनत कंदा हुया, भॼदा हुया ऐं वर्तमान समय सेवा जो वायुमंडल ठहियो। हाणे चाहे प्रेसिडेंट आहे, चाहे प्राइम मिनिस्टर आहे, चाहे कोई बि नेता आहे, मेजोरिटी हीअ त मंदा ई आहिनि की कार्य सुठो आहे, असां करे सघंदा आहियूं या न, उहा ॻाल्हि अलॻि आहे। लेकिन उहो सभु माण्हू सम्झंदा आहिनि की हा भई ब्रह्मा कुमारियूं ॾाढो सुठो कार्य करनि था, हर एक जो पंहिंजो पार्ट आहे, लेकिन सुठो कार्य आहे ऐं इहो कार्य बि अॻियां वधणो खपे, इहे बि चवंदा आहिनि। पहिरियों त छा चईंदा है कि ब्रह्मा कुमारी जी शकल ई न ॾिसणी खपे। अगरि शुरू में निमंत्रण ॾींदा हुया त दरवाजो ई बंदि करे छॾींदा हुया। त तव्हां त सुठे टाइम ते आया आहियो न, सेवा जो चांस ॾाढो आहे। बाबा चवनि था जेतिरी सेवा करणु चाहियो ओतिरी करे सघंदा आहियो। मतलब असांखे ईअं न सोचणो आहे असां केॾी महिनत था करूं, केॾो उहो था करूं, लेकिन असां जो कंदा आहियूं न, ब्रह्मा बाबा केॾी, शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा केॾी सेवा इहे सभु अॻियां वधाई, दादियुनि केॾी महिनत कई। हाणे त सेवा जो साधन सहज ई मिली वेंदा आहिनि। हाणे सभी सम्झंदा आहिनि कि साकार ब्रह्मा खां पोइ बि ब्रह्मा कुमारियुनि सिल्वर जुबली मनाई, गोल्डन जुबली मनाई, हाणे डायमंड जुबली ताईं बि पहुची आहिनि। छो कि कोई बि वॾो गुरु हली वेंदो आहे त गड़बड़ थी वेंदी आहे। हे थींदो आहे न, भई घर में बि कोई वॾो हली वञे त गड़बड़ थी वेंदी आहे। लेकिन हिते अगरि असां सोचूं, जीअं माण्हू सोचदा आहे भई हिननि जो ब्रह्मा वॾो आहे, लेकिन त बि गड़बड़ थी ब्रह्मा बाबा जो शरीर छॾण खां पोइ।
त हिते गड़बड़ आहे छा? हिते त ॿियो ई वृद्धि थींदी वेंदी आहे, वधंदो वेंदो आहे। त हिन सां सिद्ध आहे कि कार्य कराइण वारो बाप परमात्मा आहे। निमित माध्यम ब्रह्मा बाप आहे। हाणे बि माध्यम त ब्रह्मा बाप ई आहे न, बल अव्यक्त में आहे, लेकिन आहिनि त सही। ये पार्ट अलग चीज आहे, लेकिन माध्यम ड्रामा में पहिरियों साकार ब्रह्मा रहिया न, और हाणे सृष्टि स्वरूप में ब्रह्मा बाबा आहिनि। ब्रह्मा के पिता चईंदासीं न, रचता त ब्रह्मा ई आहिनि। ये त पाठ विच विच में ॿारनि जी पालना करण जे लाइ निमित्त आहे, बाक़ी रचता त ब्रह्मा ई आहे न। रचना जे कार्य में अञा भी अंत ताईं ब्रह्मा जो ही पार्ट आहे। मतलब अञा भी अगर असां सोचो ये दीदी थी करे, ये दादी थी करे, ये फलानो थी करे, लेकिन अञा ताईं निराकार रूप में शिव बाबा, अव्यक्त रूप में ब्रह्मा बाबा ही सब कार्य कराइनि था। अॼु सॼे ॾींहं में कंहिं वटि माया आई? बाबा पुछनि था। कोई पोतरो दोतरो यादि त न आयो? त सदा ईअं समृथ रहो। कॾहिं बि तव्हांखे कंहिंजी बि यादि अचे न कहिड़े संबंध में बि, तुरंत शिव बाबा खे हुन संबंध सां यादि करे छॾो। सम्झो तव्हांखे पोतरो यादि थो अचे त शिव पोतरो यादि करो। सम्झो तव्हांखे पति यादि थो अचे त शिव पति खे यादि करो। तव्हांखे पंहिंजो पुटु यादि थो अचे त शिव बालक खे यादि करो। कोई भी संबंध सां तव्हांखे कोई भी यादि अचे थो त उनजे बदले बाबा चवनि था कि बाबा खे हुन संबंध सां यादि करो। कोई पोतरो दोतरो यादि त न आयो त सदा ईअं समृथ रहो। भई 18 जनवरी दीदी सब बाबा जी यादि में एॾो मग्न थी वेंदा आहिनि कि कोई यादि ही न ईंदो आहे। त बाबा चवनि था कि अॼु सॼो ॾींहुं कोई यादि न आयो त ईअं सदा समृथ रहो। इनजी सहज विधि आहे, 2 शब्द यादि रखो। 2 शब्द यादि करे सघंदा आहियो, सॼी मुरली भुलिजी वञो, लेकिन 2 शब्द यादि रखो और प्रैक्टिकल में हुननि खे धारणा करो, उन्हनि ते हलंदा हलो। वो 2 शब्द आहिनि, ॼाणदा भी आहियो, कोई नई ॻाल्हि न आहे। हिकु त शुभ चिंतन, नेगेटिव खे पॉजिटिव करो। बाबा चवनि था अॼु खां बाबा चवनि था हिकु त शुभ चिंतन, नेगेटिव के पॉजिटिव करो। इनखे चइबो आहे शुभ चिंतन। नेगेटिव पॉजिटिव थी वेंदो आहे न, ऐं बदली सघंदो आहे। सिर्फ चेक करो कि कर्म कंदे समय शुभ चिंतन हले थो। ॿियो सभिनि जे प्रति शुभ चिंतक त शुभ चिंतन और शुभ चिंतक ॿिन्हिनि जो संबंध आहे। छा करणो आहे? शुभ चिंतन करो सॼो ॾींहुं। कोई भी नेगेटिव ॻाल्हि अचे न मन में, उनजी जगह उनखे चेंज करे पॉजिटिव सोचो। ये चेक करो हर कर्म कंदे असांजे शुभ चिंतन हले थो ऐं शुभ चिंतक रहो। जॾहिं शुभ चिंतन हलंदो मन में, सुठी सुठी ॻाल्हियूं हलंदियूं त असां ॿियनि जे लाइ बि सुठो ई सोचदासीं, असां शुभ चिंतक ठही वेंदासीं। अगर शुभ चिंतन न त शुभ चिंतक भी न ठही सघंदा। इन करे इन्हनि 2 ॻाल्हियुनि ते अटेंशन रखो, सम्झो छा कंदव। इहा न भुलिजी वञिजो, छो जो हाणे ॾिठो आहे कि ॾाढियूं अहिड़ी समस्याऊं आयूं आहिनि, माण्हू आहिनि जो असांजी वाणी सां न सम्झंदा आहिनि, लेकिन शुभ चिंतक ठही करे शुभ वाइब्रेशन ॾींदा आहिनि न त बदली वेंदा आहिनि। हाणे जो समय जे अनुसार बाबा चवनि था कंहिंखे असां इहो पॉजिटिव सम्झायूं न त उहो सम्झी नथा सघनि, छो जो हाणे कोई ॿुधण लाइ तयार न आहे। माण्हुनि जे जीवन में एॾी टेंशन आहे त हाणे जे समय असां शुभ चिंतक ठही उन्हनि खे शुभ वाइब्रेशन ॾींदासीं न त उहे जल्दी बदली वेंदा आहिनि। ऐं हिक सां मुक्त भी, ऐं हिक ॻाल्हि सां मुक्त भी थियणो आहे। बाबा चवंदा आहिनि 2 ॻाल्हियूं धारण करणियूं आहिनि। शुभ चिंतन में रहणो आहे। जॾहिं असां सदा शुभ चिंतन में रहंदासीं त सभिनि जे लाइ शुभ चिंतक ठही वेंदासीं, सभिनि खे शुभ वाइब्रेशन ॾींदासीं। ऐं हिकु ॻाल्हि कहिड़ी छॾणी आहे, हिन ब्राह्मण जीवन में मुक्त थियण वारा आहियो। मुक्त थियण जी 9 ॻाल्हियूं ॿुधायूं। अगर हिन 9 ॻाल्हियुनि मां मुक्त थी वियो त 9 रत्ननि में अची वेंदो। त 9 रत्ननि में अचण लाइ बाबा चवनि था 9 ॻाल्हियुनि खे छॾो। त अॼु बाप दादा हिकु ॻाल्हि स्मृति में दिलाई, कॾहिं भी कोई भी शारीरिक बीमारी हुजे
मन जो तूफान हुजे, तन में हलचल हुजे, प्रवृत्ति में हलचल हुजे, सेवा में हलचल हुजे, त कहिड़े भी प्रकार जे हलचल में मां दिल शिकस्त न थींदो। ये ॾेई सघंदा आहियो बाबा खे कि बाबा मां कॾहिं भी, चाहे शरीर बीमार हुजे, चाहे मन में तूफान हुजे, चाहे तन में हलचल हुजे, चाहे प्रवृत्ति में हलचल हुजे, चाहे सेवा में हलचल हुजे, मां कहिड़ी भी हलचल में कॾहिं भी दिल शिकस्त न थींदो। ये बाबा खे प्रॉमिस करे सघंदा आहियो। वॾी दिल वारा ठहो। बाप जी दिल केतिरी आ, नंढी आहे छा बाबा जी दिल? बाप वॾी दिल वारो आहे न, ऐं ॿार नंढी दिल वारा। बीमार थिया हो त रोइण शुरू करे छॾियो, दर्द थिए थो, दर्द थिए थो, त दिल शिकस्त थी वियो न। दवाई, दिल शिकस्त थियण दवाई आहे छा? अगर बीमार थी वियो त दिल शिकस्त थी वेंदसि, अरे मां बीमार थी वियमि, त ये दवाई आहे छा? बीमारी हली वेंदी कि वधंदी हिन सां? जॾहिं हिसाब किताब अची वियो, दर्द अची वियो त हिसाब किताब अची वियो, लेकिन दिल शिकस्त सां बीमारी खे वधाए ॾींदा आहिनि। हिन करे हिम्मत वारा ठहो त बाबा भी मददगार थींदो। कंहिं भी ॻाल्हि में न असांखे दिल शिकस्त न थियणो। जेतिरी असां हिम्मत वारा ठहींदासीं न, ओतिरी बाबा असांखे मदद करे सघंदा आहिनि। छोकी बाबा त असांजी मदद करण लाइ सदा रेडी रहंदा आहिनि, लेकिन असांखे मन जे वीचारनि खे पॉजिटिव भी तो ठाहिणो आहे न। छोकी मन मना भव आहे न। ईअं न रो था, आहे छा करां, पोइ सोचदा आहियो बाबा जी त मदद आहे न आहे। मदद उनखे मिलंदी आहे जो हिम्मत रखंदा आहिनि। हाणे अगरि तव्हांखे बाबा जी मदद खपे त खुद हिम्मत रखो। तॾहिं चईंदा न, पहिरियों हिम्मत ते ॿार। अगर ॿार हिम्मत न कंदा त बाबा कीअं मदद कंदा? पहिरियों ॿारनि जी हिम्मत, पोइ बाप जी। त हिम्मत त हारे वतव, सोचण लॻी वेंदा आहियो कि बाप जी मदद त मिली ई न। अगर असां भी हिम्मत हारजी वेंदासीं त सोचंदासीं बाबा जी मदद त मिली न। बाबा भी टाइम ते त कंदा ई न आहिनि। कोई ॿार सोचनि बाबा त ॾिसो टाइम ते मदद न कंदा आहिनि, त अधु अक्षर यादि कंदा आहियो बाबा मददगार आहे, लेकिन बाबा कंहिंजो मददगार आहे? जो ॿार हिम्मत कंदा आहिनि। अगरि असां सोचंदासीं न मूंखे मुरली ॿुधणी आहे, बाबा खे यादि करणो ई आहे, त बाबा असांजी कंहिं भी रीति सां मदद कंदा आहिनि। ऐं असां सोचंदासीं न बाबा मदद करे त ॿुधंदमि, बाबा खे यादि कंदमि, त अधु भुलिजी वियो न, अधु यादि रहिजी वियो। बाबा भी पतो न महारथियुनि खे ई मदद कंदो आहे। पोइ ॿार सोचंदा आहिनि बाबा त महारथियुनि खे ई मदद कंदो आहे, असांखे न कंदो आहे। असांखे त ॾींदो ई न आहे। बाबा चवनि था पहिरियों तव्हां, पुठियां महारथी। लेकिन दिल शिकस्त न ठहो। अगर मन में अगर कोई उलझन अची वेंदी आहे त अहिड़े समय ते निर्णय शक्ति खपे। निर्णय शक्ति तॾहिं ईंदी आहे जॾहिं असांजो मन बाप तरफ़ हूंदो। जॾहिं भी कोई अहिड़ी ॻाल्हि थिए, छा करूं, कीअं करूं, त हिम्मत करे बाबा खे यादि कंदासीं न, त बाबा असांखे निर्णय शक्ति ॾींदो। बाबा चवनि था दिल शिकस्त न ठाहो। ऐं मन में अगर कोई उलझन अची वई त ईअं अहिड़े समय ते निर्णय शक्ति खपे। निर्णय शक्ति त कॾहिं ईंदी आहे जॾहिं असांजो मन बाप तरफ़ हूंदो। मन बाप तरफ़ हूंदो। अगर पंहिंजी उलझन में हूंदो त हा न इन उलझन में रहिजी वेंदो। हिन करे मन सां भी दिल शिकस्त न ठाहो, धन सां भी हेठि मथे न थियो। जॾहिं करोड़पतियुनि खे ही हेठि मथे थींदा आहिनि त तव्हां माण्हू हुननि जे अॻियां छा थिए? बाबा चवनि था कॾहिं भी अहिड़ी उलझन में रहिजी वेंदा आहियो कि करूं न करूं। अगर पंहिंजी उलझन में हूंदव हा न इन उलझन में रहिजी वेंदव। इन जे लाइ मन में भी उलझन न ठहो। मन में भी कॾहिं भी दिल शिकस्त न ठहो। जॾहिं उलझन थींदी आहे न, छा करूं छा न करूं, त सभु कुछ बाबा खे ॾेई छॾो। सभु कुछ बाबा जो, असांखे त पतो ई न आहे। अगर धन भी हेठि मथे थी वेंदो न, त बाबा चवनि था अहिड़े समय भी उलझन में न अचे। ॾिसो जॾहिं करोड़पतियुनि जो भी हेठि मथे थी वेंदो आहे त तव्हां माण्हू हुनजे अॻियां छा आहियो?
ऐं हिन समय त ॾिसो दुनिया जी हालत कहिड़ी आहे, माण्हुनि खे खाइण लाइ न, हेॾा करोड़पति माण्हू बि केॾो घाटे में पइजी विया आहिनि त न। ऐं असांखे त आहे ई न, ऐं असां सोचो असांखे धन आहे, धन आहे, इन ई उलझन में रहो था। बाबा चवनि था जॾहिं करोड़पतियुनि जो ई हालत आहे त असांजो अहिड़ो आहे त छा, असां त एॾा वॾा करोड़पति आहियूं। बाबा जी न ब्रह्मा कुमारी जी द रिचेस्ट इन द वर्ल्ड, सभिनि खां ऊंची अमीर आहे। छो जी असांखे बाबा जो ज्ञान आहे त तव्हां माण्हू हुननि जे अॻियां छा आहे, उहो त थियणो ई आहे। बाबा चवंदा आहिनि मुंहिंजा ॿारनि खे दाल रोटी अवश्य ॾींदमि मां, लेकिन अगर तव्हां चाहो कि न मूंखे इहो मिले इहो मिले, पोइ असांखे उहो मिले ई यादि अची वेंदो, बाबा यादि ईंदो। बाबा चवनि था तव्हां ॿारनि खे पक्को निश्चय आहे कि जो बाप जा साथी आहिनि न, सच्चा आहिनि, वो कहिड़ी बि हालत में बाप दादा उन्हनि खे दाल रोटी जरूर खाराईंदा। ॿ भाॼियूं न खाराईंदा बाबा, दाल रोटी जरूर खाराईंदा। लेकिन ईअं न करिणो आहे कि कम सां थकी करे वेही रहो, चओ बाबा दाल रोटी खारायो। मतलब असांखे महिनत त करणी आहे न, भी कमाइणो त आहे। ईअं सोचूं कि न बाबा चयनि कि दाल रोटी खाराईंदो त दाल रोटी खाराईंदो त दाल रोटी जे लाइ बाबा खे यादि करे कुछ करणो त आहे, कुछ कमाई जो साधन जो भी है वो करणो त आहे। दाल रोटी आहे घर में ठाहिणी त पवंदी न, ये थोड़ी बाबा ठाहे करे खाराईंदो। अहिड़ा अलबेला व आलस्य वारा न ठहिजो। बाक़ी सच्ची दिल से साहिब राजी आहे ऐं परिवार में भी खिटपिट थियणी आहे। बाबा चवनि था ॾिसो परिवार में भी खिटपिट थियणी आहे। ॾिसो बाबा केॾो साफ़ साफ़ ॿुधाए थो। अहिड़ा शब्द असांखे सदा बाबा खे यादि करे कॾहिं बि दिलि शिकस्त न थियणो आहे। जॾहिं तव्हां माण्हू चईंदा आहियो कि अति खां पोइ अंत थियणो आहे, चईंदा आहिनि न अति खां पोइ अंत थियणो आहे। अति में वञो था, वञणो त आहे ई सही, त परिवार में खिटखिट न थिए त थियणो ई न। परिवार में खिटखिट भी थींदी बाबा चवनि था, लेकिन असां ट्रस्टी ठही वञो, साक्षी ठही परिस्थिति के बाप सां शक्ति वठी करे हल करो। बाबा चवनि था परिवार में भी खिटपिट थींदी, धन में भी हेठि मथे थींदो, लेकिन असांखे छा करणो आहे, साक्षी थी करे, ट्रस्टी थी करे हर परिस्थिति के बाप सां शक्ति वठी करे हल करो। गृहस्थी रही करे सोचदो न त गड़बड़ थींदी। अगर गृहस्थी रही करे सोचदो कि अरे मूंसां ईअं था करनि, मूंसां ईअं थियो त हलचल ईंदी, गड़बड़ थी वेंदी। ऐं ट्रस्टी थी वञो भई सभु कुछ बाबा जो आहे, बाबा तव्हांजा ॿार आहे, तव्हांजो धंधो, तव्हांजो धन संपत्ति, ये सब तव्हांजे बाबा जो ही समझी करे, अगर बाबा खे ॿुधाए करे बाबा सां गॾु बाबा का शक्ति वठी करे बाबा जी श्रीमत ते हली करे असां अगर उनखे पार कंदासीं त विजय प्राप्त करे सघंदासीं। बाबा चवनि था पहिरियों बिल्कुलु न्यारा ट्रस्टी थी वञो, मुंहिंजो कुछ आहे ई न। तव्हांजे घर में जो भी कुछ थिए थो न, चओ मुंहिंजे घर में नथो थिए, ये बाबा जे घर में थो थिए। ये मुंहिंजोपन, मुंहिंजो नाम ख़राब थींदो आहे, मुंहिंजी ग्लानी थींदी आहे, मुंहिंजो ॿार ऐं मुंहिंजी ससु मुंहिंजे ॿारनि सां ईअं कई, मुंहिंजे पति सां ईअं कई, मुंहिंजे धन सां ईअं कई, मुंहिंजे फलाने सां ईअं कई, मुंहिंजी ससु मूंसां ईअं कंदी आहे, ये मुंहिंजोपन ईंदो आहे त सभु ॻाल्हियूं अची वेंदियूं। ऐं अगरि असां सोचूं कि बाबा जे घर, बाबा जो ॿार ईअं था करनि, मुंहिंजो जाते आयो उते बुद्धि जो फेरो थी वेंदो आहे। ऐं अगरि बाबा चवंदा आहिनि पोइ बुद्धि जो फेरो अची वेंदो आहे त बुद्धि बदिलिजी वेंदी आहे। अगरि बुद्धि काथे बि उलझ में बदलदी आहे त सम्झी वठो इहो मुंहिंजोपन आहे। बुद्धि बदली वेंदी आहे न, उल्टा सुल्टा कर्म करण लॻी वेंदा आहिनि। जो बाबा जी श्रीमत आहे उन अनुसार न हली करे असां उल्टा सुल्टा कर्म करूं था त सम्झो मुंहिंजोपन आहे। उनखे चेक करो, जेतिरो उलझण जी कोशिश कंदव ओतिरो उलझंदव। इन करे सभिनि ॻाल्हियुनि में छा न थियणो आहे, दिलि शिकस्त न ठहो।
चाहे कुछ भी ॻाल्हि थी वञे तव्हांजे जीवन में, सभु कुछ मूंसां गॾु कुछ भी न थियो आहे, सभु कुछ बाबा सां गॾु आहे, सभु कुछ बाबा जो ही आहे। बाबा चवनि था दिल शिकस्त न ठहो। अॼु असां बाबा खे प्रॉमिस करो कि बाबा मां कॾहिं भी दिल शिकस्त न ठहींदमि, कॾहिं भी मुंहिंजो न सम्झंदमि। सिर्फ चइणो न आहे, करणो आहे। भगवान जा ॿार आहियो, ये पक्को वाइदो आहे न, हिनखे त माया भी हिलाए न सघंदी आहे। अगरि असां बाबा सां पक्को वाइदा कंदासीं त असांखे माया भी हिलाए न सघंदी। जॾहिं ये पक्को वाइदो आहे, निश्चय आहे, त भगवान जा ॿार भी दिल शिकस्त थी वञनि त वॾी ॻाल्हि, वॾी दिल रखण वारनि केरु हूंदा। अगरि असां भी सोचूं भई मूंसां हिन ईअं कयईं, मूंसां हिन ईअं कयईं, असां भी अगरि यही सोचंदा रहींदासीं त ॿुधायो भगवान जा ॿार भी ईअं दिल शिकस्त था थी वञनि, दुखी था थी वञनि, परेशान था थी वञनि, त वॾी दिल रखण वारो केरु हूंदो? ॿियो कोई हूंदो छा? असां ई त हूंदासीं न। अॼु खां जेको कयो असां सां कयो सभु बाबा जो ई, बाबा सां ई कई। मां त बाबा जी छत्रछाया में सेफ आहे, मूंसां त कोई कुछ कयो ई न। सभु मुंहिंजा नंढा भाउ आहिनि, सभु मुंहिंजा आत्मायूं, सभु परमात्मा जे ॿार। सुठो आहे, जो भी कयो उहो सुठो ई थी वियो। कर्मनि अनुसार असांखे जो मिलियो मिलियो, उन्हनि जो भी भलो थिए, असांजो भी भलो थिए, सभिनि जो कल्याण थिए। ज्यादा सोचणो ई न आहे। बाबा चवनि था कि ॿियो वॾी दिल वारा तव्हां न थींदव त केरु थींदो? हाणे समरण ठहो, तॾहिं ही असां बाबा खे शो करे सघंदासीं। अगरि असां वॾी दिल वारा थींदासीं न, कोई असां सां केतिरो भी बुरो करे, लेकिन असां हुन सां सुठी रीति हलंदासीं, तॾहिं ही माण्हू सम्झी सघंदा कि ये परमात्मा जा ॿार आहिनि। कच्चा न कर, कच्चो वाइदो न करो, पक्को वाइदो करो बाबा सां कि मां सदा वॾी दिल वारो ठहींदमि। सभी हिम्मत वारा आहे न, हिम्मत आहे न? बाबा पुछनि था सभिनि में। अच्छा, चारों ओर जी सर्व समर्थ आत्माउनि खे, सर्व माया जीत, प्रकृति जीत आत्माउनि खे, सदा संशोध फादर करण वारी ॿारनि खे, सदा दिल खुश रहण वारी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। अॼु विदेश वारा ॿार भी ॾाढो यादि था अचनि। चारों ओर मधुबन सां मन जी लगन लगी हुई आहे ॿारनि जी। अॼु त वैसे ही बाप दादा मिलना, त सभिनि खे बाप दादा जी यादि, सभिनि जी बुद्धि मधुबन में लगी हुई हूंदी। बाप दादा भी सभी ॿारनि खे साम्हूं ॾिसी विशेष यादि प्यार ॾींदा आहिनि। बाप दादा नव रत्ननि में अचण लाइ जंहिं नव ॻाल्हियुनि सां मुक्त थियण जो इशारो ॾिनई, उहो निम्नलिखित आहे। बाबा चईं न कि नव ॻाल्हियूं छॾे छॾो त नव रत्ननि में अची वेंदो। त उहे नव ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? क्रोध मुक्त ठहो, चेक करो असां क्रोध मुक्त आहियूं, व्यर्थ संकल्प मुक्त आहियूं, लगाव मुक्त आहियूं, परमत पर चिंतन परदर्शन मुक्त आहियूं, अभिमान व अपमान मुक्त आहियूं, झमेलो मुक्त आहियूं, व्यर्थ बोल डिस्टर्ब करण वारे बोल सां मुक्त आहियूं, अप्रसन्नता मुक्त आहियूं, व्यर्थ बोल डिस्टर्ब करण वारे बोल सां मुक्त आहियूं, अप्रसन्नता सां मुक्त आहियूं, दिल शिकस्त सां मुक्त आहियूं। ये नव ॻाल्हियूं चेक करो। क्रोध मुक्त, व्यर्थ संकल्प मुक्त, लगाव मुक्त, परमत परदर्शन, व्यर्थ परमत पर चिंतन परदर्शन, अभिमान अपमान, झमेला, व्यर्थ संकल्प डिस्टर्ब करण वाला बोल, अप्रसन्नता मुक्त, दिल शिकस्त मुक्त। ये सब आयो असां। अच्छा, ओम शांति। बाबा वरदान डबल लाइफ स्थिति द्वारा सदा उड़ती कला जो अनुभव करण वारा सर्व बंधन मुक्त ठहो। बाबा चवंदा हलदे फिरदे यही स्मृति रहे कि मां डबल लाइफ स्थिति में स्थित रहण वारो फरिश्तो आहियां।
फरिश्तो अर्थात उड़ण वारो अर्थात हर परिस्थिति सां जल्दी सां पार थी वञे। लाइट जी सदा मथे रहंदी आहे, न हेठि न ईंदी आहे। अधु कलाक त हेठि रहियासीं, मतलब कोई भी ॻाल्हि हुजे त हुनखे सेकेंड में बुद्धि सां कढी छॾो, जेको थियो हुनमें कल्याण। अधु कलाक त हेठि रहियो, हाणे उड़ण जो समय में करे चेक करो कि कोई भी बोझ व बंधन त न, बाबा चवनि था चेक करो कोई भी बोझ व बंधन त न आहे न तव्हांखे। पंहिंजी कमज़ोर संस्कारनि जो, व्यस्त संकल्पनि जो, देह बान जो बंधन व बोझ ॾाढो समय हलंदो आयो आहे न। कहिड़ो कमज़ोर संस्कार, व्यस्त संकल्प, देह बान जो बंधन व बोझ ॾाढे समय खां हलंदो आयो आहे न, त अंत में हेठि वठी ईंदो आहे। हिन करे बंधन मुक्त ठही सदा डबल लाइफ स्थिति में स्थित रहने जो अभ्यास करो। कमजोर संस्कार, व्यर्थ संकल्प, असां चाहियूं बाबा खे यादि करो मथे, लेकिन अगर असांजो संस्कारनि जे कारण असां घड़ी घड़ी हेठि असांजो बुद्धि लॻी वेंदी, व्यर्थ संकल्पनि जे कारण, देहवान जे बंधन जे कारण व बोझ जे कारण अगर असां घड़ी घड़ी हेठि अची वेंदासीं त असां डबल लाइफ थी सघंदासीं। इन करे बाबा चवनि था कि अहिड़े सभु प्रकार जे बोझ व बंधननि सां मुक्त ठही सदा डबल लाइफ स्थिति में स्थित रही करे बाबा खे यादि करो ऐं विश्व जी सर्व आत्माउनि खे लाइटमाइट ॾियो। स्लोगन आहे, मन सां सेवा उहे ई करे सघंदा आहिनि जंहिं वटि शुद्ध संकल्पनि जी शक्ति जमा हो। मन सां सेवा मन सां ॿियनि जे लाइ सुठो केरु सोचे सघंदो आहे जंहिं वटि मन में शुद्ध संकल्पनि जी शक्ति जमा हो। त असांखे शुद्ध सॼो ॾींहुं सुठो सोचंदासीं तॾहिं असां मन सां ॿियनि जी सेवा करे सघंदासीं, तॾहिं असां शुभ चिंतक ठही वेंदासीं, तॾहिं असां कॾहिं बि दिलि शिकस्त न ठहींदासीं। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।